टंडवाला यार हिंदू नारी के मुसलमान करण बाद मकामी वडेरा मचिजी विया। टंडवाला यार बुकेरा शरीफ वेझो गोठ सईद खान घुमराणी मां निकतल प्रेमी जोड़ो जो नओं रुख। अज़ीम घुमराणी सिंध प्रेस क्लब टंडवाला यार ते पहुची दाहियो त मसलो इहो आहे, मूं छोकिरी खई हुई उतां, मूंसां गॾु रज़ा ख़ुशी सां हली हुई। उमरकोट टाउन ते खणी वियोसि, उते वञी थाणे में वियासीं। उते कोर्ट ते बि दाख़िल कयो उन्हनि चयो भले साइन में पीरनि में निकाह करियो। उन खां बावजूदि असीं उते आयासीं थाणे ते। उन्हनि चयो तुंहिंजो निकाह कयो वेंदो साइन में जेसी हाजी इस्माइल ऐं सैद खान घुमराणी जो छोकिरो बिलावल घुमराणी, इहे ॿई मुंहिंजी घरवारी खे खणी उते हितां निकिरी विया ज़बरदस्ती सां। ऐं अॼु उन जो निकाह हिते पिया कराइनि ॻोठाणे हिसाब सां, ॾाढ मुड़सी जे हिसाब सां उते निकाह पिया कराइनि पंहिंजे ॻोठ में। ऐं उहो मुंहिंजी मारण जी कोशिशि में मूंखे घर कोन वञणु ॾिनो ऐं उन छोकिरी खे लिकाए छॾियो। ज़ाहिर अॼु मूंखे ख़बर पई आहे, जेको हिते आयो आहियां ॿुधाइण। छोकिरी केरु आहे? छोकिरी भील आहे। छोकिरी भील आहे, मुसलमान आहियां। मूं उन्हनि सां रज़ा ख़ुशी सां असां हिक ॿिए सां निकाह करण ते चाहियो। मुसलमान थे छोकिरी? छोकिरी मुसलमान थी आहे। छोकिरी मुसलमान थी आहे। हू हिंदुनि खे कीअं थो ॾे, भीलनि खे कीअं थो ॾे। महिरबानी कयो, मुंहिंजी मदद कयो। हाजी इस्माइल मसरक। त छा मुतालबो कनो? हाणे मुंहिंजो मुतालबो आहे इहो त मुंहिंजी महिरबानी करे मदद कई वञे। हू मुसलमान आहे त मुसलमान आहे, मुसलमान खे ॾेई वञे, कंहिं मदरसे में हुनखे ॾेई वञे। भीलनि खे छा थो ॾे। ऐं मुझे पोयां लगा, रात पे लगा, मुझे घर को ना वञण ॾिन। मुझे जान जो खतरो आहे इन्हनि मां। इहे मूंखे ॿई ॼणा मारींदा, रईस बिलावल ऐं इस्माइल मसरक। तव्हांजो छा मुतालबो एसपी खे? एसपी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे, महिरबानी करे मुंहिंजी मदद कई वञे। मुंहिंजी मदद कई वञे, मुंहिंजी घरवारी वापसि ॾेई वञे मूंखे। गिरफ़्तार कयो वञे। मूंसां नाइंसाफ़ी आहे। भले छोकिरी खे ज़ाहिर करे मूंखे साम्हूं कनि, हू गिरफ़्तार करे। हू पंहिंजे घरनि में लिकाए वेठा आहिनि, वॾेर पाई ॾेखारियो। महिरबानी करे, ज़ुल्म आहे मूंसां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।